कासिम रिपोर्ट हमारी थी जैकबाबाद में ब्रेकिंग न्यूज़ आया शेयर कंदा हलूं। अदालत ॿाहिरां हथियारबंदनि फायरिंग कई है जंहिंमें हिकु ॼणो क़तल थियो है ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान आसिफ अली मारिजी वियो है। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। जैकबाबाद में अदालत ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। नवाज़, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सुबह सुनवाई ते आयल नौजवान भलेर नियाबा जो रहवासी आसिफ अली जखरानी जो सुनवाई कंजी बाहर निकतो तो सिविल कोर्ट के बाहर जो हथियारबंदन फायरिंग करे दी, जैसे नतीजे में 30 सालन जो आसिफ अली जखरानी है वो फौत मारिजी वियो आहे। जैसे हथियारबंदन की फायरिंग में एक राहगीर बख्त अली जी जख्मी थो है। पुलिस एहलकार जाहिद बुर्रो जो पुलिस सिविल अस्पताल है सिविल कोर्ट के बाहर जी ड्यूटी होंगी उनसे मुक़रर है, उनके गोली लगन से वो जख्मी थो है। इन वाक़े का हथियारबंद भजी विया आहिनि। पुलिस ॿिनि ॼणनि खे शक में गिरफ़्तार करे सिविल लाइन थाने से लाकअप किया है। फोती आसिफ अली जखरानी जो वालिद है गुलशेर जखरानी, उन्होंने बताया तो कुछ अग में असो खोसा बिरादरी से संगावती तकरार हलंदड़ हो। मुझे पुट जो शादी कई हुई उन संगावती तकरार से उन्होंने फायरिंग करे उन्होंने इल्जाम है खोसा बिरादरी के मानू फायरिंग करे मुझे पुट के कतल किया है। लाश इन वक्त सिविल अस्पताल में पे पोस्टमार्टम जारी है। जैसे जख्मी के तिबी इमदाद इन पे उनकी हालत है गड़ती जोगी ना है, पर उनकी हालत बेहतर बुधाई वे पे उनकी हालत सुधरंदड़ है। जी ठीक है, मुझे वही मेहरबानी नवाज़ तफ़सील का आगाह करने के लिए। सिनासी नवा के अहम खबर का आगाह कयोसीं। जैकबाबाद में अदालत ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो क़तल थियो है, ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान आसिफ अली मारिजी वियो, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि एहलकार जाहिद बुर्रो ऐं वाटाड़ू बख्त अली ज़ख़्मी थिया। पुलिस वक्त सिर कार्रवाई करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया जैकबाबाद में अदालत ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थिया। ॿुधणी लाइ आयल हुआ ब माण्हू उन्हनि खे फायरिंग करे हथियारबंदन मारियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। हथियारबंदन जी फायरिंग में नौजवान आसिफ अली मारिजी वियो।